इस दरिया में जाएं हमारी, सबको शाद करता रहेगा, सिंधु हमारा बहता रहेगा। सिंधुअ ते धाड़ो धाड़ो आ, ही नाहे धाड़ो पाणीअ ते, आ सिंध जे हर पिराणीअ ते। असीं अहिड़े कम जी मज़म्मत कयूं था, जे सम्झो बग़ावत, बग़ावत कयूं था। उन जी मुंडी न हूंदी हिन सां कंधो जे खैंचल, दरिया दोस्त पंहिंजो, दरिया साण आदिल। कराची जे लियाकत मेमोरियल लाइब्रेरी में 2 ॾींहनि वारो सिंधी अदबी मेलो पुॼाणीअ ते पहुतो। सिंधी अदबी मेले जो ॿियो ॾींहुं सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब तोड़े अदब जे मौज़ूअनि सां भरपूर रहियो। सिंध अदबी मेले जे आख़िरी ॾींहं वारी तक़रीब में रियासत ऐं समाज जे विच में जिदोजहद, जदीद सिंध जूं सूरमियूं, रवादारी ऐं सिंध सफ़रनामनि ऐं किताबनि जी तारीख़ हारियुनि जो तनाज़ुर वारा बहितरीन मौज़ू पेश कया विया, जिन ते मशहूर लेखकनि, अदीबनि, तारीख़दाननि, औरत अॻवाननि, समाजी अॻवाननि डॉक्टर रियाज़ शेख, जामी चांडियो, केसर बंगाली, आलिया बख्शल, सोरठ सिंधू, कल्पना देवी, नूरुल हुदा शाह, सलमान रशीद ऐं नसीर मिर्ज़ा गुफ्तगू। अदबी मेले में मुल्क जी कुंड कुंड तमाम नौजवाननि, शागिर्दनि, अदीबनि, दानश्वरनि, सहाफ़ियुनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अदबी मेले में आयल लेखकनि ऐं अदबी मेले जे ऑर्गेनाइज़रनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन फेस्टिवल करण जो जेको ख़ासि मक़सदु आहे उहो इहा त जेको सिंध जो पॉइंट ऑफ व्यू आहे, सिंधी अदीबनि जो, सिंधी माण्हुनि जो, सिंधी पॉलिटिशियंस जो, सिंधी जर्नलिस्ट जो, उहो पॉइंट ऑफ व्यू बाक़ी पूरे मुल्क जे सभिनी माण्हुनि ताईं पहुचाइजे ऐं सिंध जो जेको पंहिंजो इमेज आहे, जेको हिकु रवादारी वारो इमेज आहे, जेको सहप वारो इमेज आहे, उहो हिन पूरी दुनिया में ॾिजे। अच्छा, सिंध हुकूमत जा जेके मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट, कल्चर डिपार्टमेंट ऐं यूथ अफेयर्स डिपार्टमेंट, इहे असां सां गॾु हूंदा आहिनि, सहकार कंदा आहिनि। रियासत जेसि ताईं पंहिंजो तब्दील न कंदी नुक़्ते नज़र, निसाब तब्दील न थींदो, कैरिकुलम तब्दील न थींदो ऐं समाज जा बुनियाद साइंसी ऐं अकुली ऐं तनक़ीदी न हूंदा, अञा ताईं हिन समाज में अक़ीदे परस्ती आहे, ओहाम परस्ती आहे। त इन करे मां सम्झां थो त इहो तस्वर आहे आम तरह त कोई शायदि सूफ़ी शाइरनि जे शाइरीअ सां ऐं तसौफ़ सां इहा सियासी मसइलो आहे, फ़िक्री मामिलो आहे। इनखे सियासी ऐं फ़िक्री तरह ई एड्रेस कबो, तॾहिं इहो हल थींदो। लतीफ़ तो चए हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी नींह, गंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ सां, ढके उघाड़नि खे कीन ढकियईं पाण, ॿीहर जापी ॼाण अबर जे औसाफ़ खे। त हीअ जेको ॻंढण वारो कमु आहे, इहा रवादारी आहे। मालिक तव्हांखे ॻंढण लाइ मोकिलियो आहे, फ़ारसी लाइन आहे, तूं वसिल करदन आमदी, मिलाप कराइण खां, ना के फ़सिल करदन आमदी, विसरण खां न, विढ़ण खां न। त पाण में बहमी प्यार रखो, इहो प्यार ई वॾी दौलत आहे। तव्हांखे जेकॾहिं रब सां मिलणो आहे बि प्यार जे ज़रिए, पर प्यार बंधन सां प्यार। त समूरी सिंध न बल्कि समूरी दुनिया में इहो मैसेज वेंदो ऐं जिथे बि सिंधी पांधीअड़ आहे ऐं सिंधी संघार रहनि था, उन्हनि संघारनि ताईं इहो सन्हीओ वेंदो ऐं ञापो वेंदो त सिंध अमन जी धरती आहे, पाकिस्तान अमन जो मुल्क आहे ऐं उतां जी सुजाग ऐं उतां जी इल्म जो पोरियो कंदड़ माण्हू असांजी फैमिली समेत इन रवादारी ते यकीन रखनि था ऐं असां इहो सम्झूं था त जंहिं सोसाइटी में अहिड़े क़िस्म जा मुस्बत फेस्टिवल थियनि था, उहा सोसाइटी तंदुरुस्त आहे, उहा मेंटली भी स्ट्रॉन्ग सोसाइटी आहे। सो इन्हनि प्रोग्राम्स जो हिकिड़ो कंट्रीब्यूशन माशरे ॾांहुं इहो बि हुजे थो पियो, जो माण्हुनि जा जेके रवैया आहिनि उहे तब्दील थियनि था ऐं उन्हनि ते मुस्बत असर पवनि था पिया। मां सम्झां थो त हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, जंहिंजे ज़रिए हिकिड़ो सुठो मैसेज वञे थो पियो ऐं मां अहिड़ा प्रोग्राम मुस्तक़बिल में बि अहिड़े ई तरीक़े सां थींदा रहंदा ऐं माण्हुनि खे इन्हनि मां लाभ मिलंदो रहंदो। तव्हां मुख़्तलिफ़ मुद्दनि ते ॻाल्हाईंदा, ज़ाहिर समाज में कुझु हेल्दी शयूं आहिनि, कुझु हेल्दी न आहिनि।
जेके शयूं हेल्दी न आहिनि पंहिंजे थॉट्स में रवैयनि में जिन में रवादारी न आहे जिन में डाइवर्सिटी न आहे जिन में बर्दाश्त न आहे हिननि फेस्टिवल में उन्हनि मुद्दनि ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे न सिर्फ़ु उन्हनि ते हाणे हिन साल जी थीम दरिया जी आहे दरिया खे वठी अॼुकल्ह सिंध बल्कि ही प्रॉब्लम त पूरे पाकिस्तान जो ई आहे पर सिंध में ज़ाहिर आहे इहो शुरू खां वठी हिकिड़ी अवेयरनेस ॼाण रेज़िस्टेंस रहियो आहे निशे खे वठी ॾाढी सम्झदारी सां माज़ी में सिंध जे अंदरि भले GA सिंध वारा दोस्त हुजनि पीपल्स पार्टी वारा हुजनि उन टाइम में या पलीअ साहब वारा हुजनि उन्हनि सभिनीनि इन पंहिंजे टाइम में इन मुद्दे ते रजिस्ट कयो आहे ऐं असांखे उनजे थ्रू भी ॼाण मिली आहे ऐं पोइ इंट्रस्ट बि जाॻियो आहे उनखे पढ़ण जो। 7वें सिंधी अदबी मेले जे आख़िर में मुशाइरो पेश कयो वियो। अमर इक़बाल, अली आकाश, आदिल सुमरो, अमन सोलंकी, अली दोस्त आजिज़, डॉक्टर इसाक समेद, रुखसाना प्रीत, खालील कुंभार, अयूब गुल, अली ज़ाहिद, जहांगीर दाहरी, रूहल कलोड़ो, फवाद कलोड़ो, मुनवर हाले पोटरो, अमर पीरज़ादो, बख्तावर मंसूर सांगी, सबियाण रोशन शेख, इम्तियाज़ दानिश, नौशाद रिजवान ॿियनि शाइरी पेश कई। दरिया से है तहजीब बनी, दरिया से है जहान बना, दरिया से बनी गुनी मट्टी, दरिया से इंसान बना। इस दरिया में जहाँ है हमारी सबको शाद करता रहेगा, सिंधु हमारा बहता रहेगा। सिंधुअ ते धाड़ो धाड़ो आ, ही नाहे धाड़ो पाणीअ ते, आ सिंध जे हर पिराणीअ ते। ही नाहे धाड़ो पाणीअ ते, आ सिंध जे हर पिराणीअ ते। ही धाड़ो आहे धरतीअ ते ऐं शाह जी हर हिकु सरतीअ ते। आ धाड़ो बेदल बेकस ते ऐं कंडड़ीअ वारे रोहल ते। आ धाड़ो सामीअ सचल ते ऐं धाड़ो आ अनल हक़ ते। दरिया दोस्त पंहिंजो, दरिया साण आदिल, नौशाद हिकु अक़ीदत आ सिंध साण ज़ाती, मुर्गी हसीन चादर सावक जी सिंध पाती।